जी बिल्कुल, पाण हिन वक़्तु मौजूद आहियूं नौशहर फिरोज़ जे तालुके मोरो में, जिते इरिगेशन अमलदारनि पारां जेका सो लॻायल जेरा वण कटे जेका सो खपाइण जो इंकशाफ साम्हूं आयो आहे। पाण रवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। बेलदार जेके ही ज़िलदारी बेलदार आहिनि न, इहे कपियूं खयूं वञनि। असांजे मुताबिक़ इरिगेशन लाइ अपील कयूं, एस डी साहिब अपील कयूं, मना कई। इहे जेके वण आहिनि से इहो असांजा कायल फसलुनि मां सभु कपियो था वञनि वण। असां बेलदार जेके ही ज़िलदारी बेलदार आहिनि न, इहे कपियूं खयूं वञनि ऐं असांखे एॾो परेशान था कनि जंहिंजो को हिसाब न किताब। वण पोखियल आहे न बाबा, ही वण पोखियल आहे, कपियो खयूं था वञनि। ही झक त कुदरती लॻी का, असां त कान माण्हुनि आंदी आहे झक जो। ही हिनखे इहो बहानो थी वियो आहे त जेके वण आहिनि से कपियो ई खयूं वञनि। बाबा हाणे ही शुरूआति खड़ी कई अथनि, अॼु खां वठी ज़ोरी कई अथनि कि वण कपियो ई खयूं था। इहे पठान वठियो था अचनि कपण वारा ऐं कपियो खयूं था वञनि। असां त हिन मां एॾो जे परेशान थिया आहियूं। हिते इरिगेशन वारा चवनि था बसि पंहिंजी माहौल लाइ वण कपींदा, असांजो ही सहारो असां असांखे ॿुधाई। हिते चवंदा जीअं चवंदा बसि पंहिंजी मर्ज़ी था हलाइनि। जेके बि सावा बूटा आहिनि बसि हणणा, कपियो ट्रालियूं भरियूं, ईअं कपियो खयूं था। ईअं असां कुझु नहीं कोन था पंहिंजे माहौल था ॿुधाई हिसाब में। जीअं असां हुन झले पर असांखे चवण ई कोन था कनि। हू चवंदा बसि शाखे पासे में असांजा आहिनि, ईअं कपियो खयूं था। असांजे मुताबिक़ इरिगेशन लाइ अपील कयूं, एस डी साहिब अपील कयूं, हिनखे मना कई वञे। रवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो चवणु आहे त मुबीना जेका सो इरिगेशन अमलदारनि पारां जेका सो जेरा असांजा वण जेके ज़मीनुनि में लॻायल हुआ उहे जेका सो कपराए खणी ऐं जेका सो विकिरो कया पिया वञनि। ऐं हिननि जेका सो मुतालबो कयो आहे सिंध हुकूमत समेत जेका सो इरिगेशन ऑफिसरनि खां त बराए महिरबानी करे हिन वाक़े जो नोटिस वरितो वञे। हिकु निट अहिड़ी गर्मीअ में जेका सो वण लॻाइणु घुरिजनि, पर जेका सो हिते उनजो उबतड़ करे इरिगेशन अमलदारनि पारां जेका सो जेरा सावा जेके लॻल वण आहिनि उहे पिणु जेका सो वाढी करे ऐं खपाया पिया वञनि। कैमरामैन टीम सां गॾु मोहम्मद आदिल अब्बासी, सिंध वॉइस न्यूज़, नौशहर फिरोज़।